एतबार ऐं प्यार ॿ अहिड़ा पखी आहिनि, अगरि हिन मां हिकु उॾामी वञे त ॿियो अज़ख़ुद मरी वेंदो आहे। हज़रत अली खां चइनि माण्हुनि हिकिड़ो ई सुवालु पुछियो त इल्मु बहितर आहे या दौलत, ऐं चयाऊं त असांखे अलॻि अलॻि जवाबु ॾियो। पाण फरमायूं त इल्मु बहितर आहे, छाकाणि त दौलत ख़र्च करण सां खुटंदी आहे, इल्मु ख़र्च करण सां वधंदो आहे। इल्मु बहितर आहे छाकाणि त दौलत जी तव्हां हिफ़ाज़त कंदा आहियो ऐं इल्मु तव्हांजी हिफ़ाज़त कंदो आहे। इल्मु बहितर आहे छो जो इल्मु वारे जा दोस्त वधीक ऐं दौलत वारे जा दुश्मन वधीक हूंदा आहिनि। इल्मु बहितर आहे छाकाणि त इल्मु नबियनि जो विरसो आहे ऐं दौलत फ़िरौन जी विरासत। हज़रत अली खां कंहिं सवाल कयो त तव्हां वक़्त जा अमीर आहियो त पोइ हेठि छो वेठा आहियो? पाण तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में जवाबु ॾिनऊं त हेठि वेहण वारो कॾहिं बि किरंदो न आहे। अगरि दुनिया बहितरीन जॻह हुजे हा त केर बि हिते रोंदे न अचे हा। मुर्शिद लतीफ़ जो भलारो बैत चूंडियो माणियो ॻोठ हाजी आचार पुछियो जे वफ़ा हुसैन बख़्श फानी रे फानी दुनिया दम न हिकिड़ो लटे लोढ़ लतुनि सां जोड़ींदे जानी कोडर ऐं कानी आहे सिर सभु कंहिं। लोक अदब जो वास कुझु चवणियूं कुझु पहाका ॻोठ हाजी बशीर वरिया जे बाबू उठे जे वकार वरिया ऐं नज़ीर वरिया जी चूंड जे उभरे तो न कयो उहो लथे कहिड़ो कंदो। खीर खाए खाला ऐं बोसा कढे भाणे जी आई रोज़ी टरी त भला हिकिड़ो मिड़े मस ॿियो वरी चोए ॾोहे खटियो खाए फ़क़ीर लठियूं झले भोलड़ो छा मोलू खान ऐं छा वरी मटरनि जी दाल आई टांडो खणण थी वेठी बोरचाणी। ॻोठ मोहम्मद सफ़र गाबार जे पटनि तां उस्मान गाबार ऐं सजाद अहमद गाबार लिखियो जेकॾहिं पंहिंजे ख़्वाबनि जी हासिलात में कामयाबी नथा माणियो त पंहिंजो तरीक़ो बि बदिलायो पर पंहिंजा उसूल न बदिलायो, छाकाणि त वण पंहिंजा पन मटाईंदा आहिनि पर उन्हनि जूं पारूं सदाईं साॻियूं रहंदियूं आहिनि। ॻोठ सरदार मुटके खान पालारी जे तनहा यासीन खान पालारी जो इंतख़ाब अलाह हिते कंहिंजी इहे शाइरी असां नींहं लातो दुआउनि जा दिलबर वाहिर कयो वफ़ाउनि जा दिलबर हर रोज़ हितड़े दिलासा कयां छा ख़दशा बि आहिनि ख़ताउनि जा दिलबर वेसाह ॾे बि विछोड़ा त वरंदा मोहबत बि आहे अताउनि जा दिलबर परे जे प्रिय खां पुरनम पहरा हर हर जो आहे जफ़ाउनि जो दिलबर ॾाढी त ॾुखी आहे हयाती असांजी रही की न सघिबो सज़ाउनि जी दिलबर।